अस्सलाम वालेकुम। टेक्निकल एजुकेशन एंड रिसर्च यूट्यूब चैनल में मलिकार बारो अज असां क्लास बे जो सबक 19 पढ़ंदासूं। रेलगाॾी। आगाटे ज़माने में एक शहर खां ॿिए शहर ताईं वञण लाइ माण्हू घोड़नि, उठनि, गॾनि ऐं ॾगी गाॾियुनि ते सफ़र कंदा हुआ। उनमें घणो वक़्तु लॻी वेंदो हो, पर हाणे अच वञ जा केतिरा ई वसीला मौजूदु आहिनि। उन्हनि मां रेलगाॾी बि हिकु वसीलो आहे। रेलगाॾी थोरे वक़्त में हिकु शहर खां ॿिए शहर ताईं पहुचाए थी। रेलगाॾीअ में इंजन ऐं माण्हुनि जे वेहण लाइ केतिरा ई गाॾा हूंदा आहिनि। रेलगाॾी खे इंजन छिकींदी आहे। अॻे इंजन बाफ़ ते हलंदी हुई, पर हाणे डीज़ल ऐं बिजली ते हले थी। रेलगाॾी लोह जी पटड़ियुनि ते हलंदी आहे। मुसाफ़िर रेलगाॾियुनि खां सवाइ मालगाॾियूं बि थींदियूं आहिनि। मालगाॾियूं वॾा ऐं घरा सामान खणे हिकु हंधि खां ॿिए हंधि ताईं रसाईंदियूं आहिनि। रेलगाॾी जे इंजन जॉर्ज स्टीफनसन नाले हिकु साइंसदान इजाद कई। असांजे मुल्क में पहिरीं रेलगाॾी जी पटड़ी कोटड़ी ऐं कराची जे विच में वछाई वई। उनखां पोइ सॼे मुल्क जे शहरनि खे रेल जी पटड़ी वसीले ॻंढियो वियो। अॼु बि माण्हू सैर ऐं सफ़र जी जदीद सहूलतनि हूंदे बि रेलगाॾीअ में सफ़र कनि था। ॿारो असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, जीअं तव्हांखे अपडेट मिलंदी रहंदी। ख़ुदा हाफ़िज़।